मुल्क में आम चूंडूं ईंदड़ साल 28 जनवरी ते थियण जो इम्कान ज़ाहिर। हुकूमती ज़रियनि मूजिब इलेक्शन कमीशन सुप्रीम कोर्ट के 2 ॾींहनि अंदर लिखत में आगाह कंदी। इलेक्शन कमीशन चूंडूं कराइण जूं तैयारियूं शुरू करे छॾियूं। 2 ॾींहं अॻु सदर आरिफ अलवी इंटरव्यू दौरान ख़दशो ज़ाहिर कयो हो त जनवरी 2024 में चूंडूं थींदे नज़र न अची रहियूं आहिनि। इलेक्शन कमीशन वज़ाहती बयान जारी कंदे चयो हो त तकबंदियुनि जो अमल मुकमल थींदे ई चूंडुनि जी तारीख़ जो ऐलान कयो वेंदो। सुप्रीम जुडिशियल काउंसिल सुप्रीम कोर्ट जे जज जस्टिस मज़ाहिर नक़वी खे शोकास नोटिस जारी करे छॾियो। 14 ॾींहनि में जवाब तलब। जस्टिस एजाजुल हसन ख़िलाफ़ शिकायत रद्द। सुप्रीम कोर्ट जी पधिराई मूजिब चीफ जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा जी सदारत हेठि सुप्रीम जुडिशियल काउंसिल जे इजलास में मजमूई तौर 29 शिकायतुनि जो जाइज़ो वरितो वियो, जिन मां 19 शिकायतूं रद्द कयूं वयूं। जस्टिस मज़ाहिर नक़वी ख़िलाफ़ 10 शिकायतुनि ते खेसि शोकास जारी कंदे जवाब जमा करण लाइ 14 ॾींहनि जो वक़्तु ॾिनो वियो। इजलास में जस्टिस एजाजुल हसन ख़िलाफ़ बि शिकायत मिली, जेका जाइज़ो वठण खां पोइ रद्द कई वई। पधिराई मूजिब सुप्रीम जुडिशियल काउंसिल जो आख़िरी इजलास 12 जुलाई 2021 में थियो हो। गुज़िरियल इजलास खां पोइ काउंसिल खे नयूं शिकायतूं मिलियूं, जिन जो जाइज़ो वरितो वियो। हथ ठोकियूं शिकायतूं मोकिलींदड़नि खे ख़बरदार कयो वियो आहे। पीटीआई चेयरमैन वज़ीर आज़म जी हैसियत में साइफ़र वसूल कयो ऐं गुम करे छॾियो। इस्लामाबाद हाई कोर्ट साइफ़र केस में पीटीआई चेयरमैन जी ज़मानत रद्द करण वारो फ़ैसिलो लिखत में जारी करे छॾियो। अदालत साइफ़र केस ख़ारिज करण वारे पीटीआई चेयरमैन जी दरख़्वास्त बि रद्द कई। अदालत फ़ैसिले में चयो आहे त बादिल नज़र में केस में ऑफिशियल सीक्रेट एक्ट जो सेक्शन 5 लागू थिए थो। अदालत 23 अक्टूबर ते आयल अदालती फ़ैसिले में मुदाख़लत नथी करे सघे। वफ़ाक़ी हुकूमत फैज़ाबाद धरणे जी ज़िम्मेवारनि जी ताईं लाइ फैक्ट फाइंडिंग कमेटी जोड़े छॾी। कमेटीअ में घरू दिफ़ा वज़ारत, पुलिस ऐं ॻुझनि इदारनि जा अमलदार बि शामिल। अटॉर्नी जनरल फ़ैसिले ते अमलदार आमद बाबति रिपोर्ट सुप्रीम कोर्ट में जमा कराए छॾी। फैज़ाबाद केस बाबति सुप्रीम कोर्ट 2 नवंबर ते ॿुधणी कंदी। वालारेल कश्मीर ते भारती कब्ज़े खे 76 साल मुकमल। समूरे मुल्क में कारो ॾींहुं मल्हायो वियो। आलमी बिरादरी वालारेल कश्मीर बाबति गॾियल क़ौमुनि जी मंज़ूर कयल ठाराहुनि ते अमल कराइण में नाकाम। भारतीय फ़ौज कब्ज़ो बरक़रार रखण लाइ हज़ारें कश्मीरियुनि खे शहीद करे चुकी, केतिराई ज़ख़्मी। सदर आरिफ अलवी पंहिंजे पैगाम में चयो त कश्मीरी अवाम भारत जा सालनि खां ज़ुल्म बर्दाश्त करे रहियो आहे। आलमी बिरादरी कश्मीरियुनि ते भारतीय ज़ुल्म बंदि करण लाइ किरदारु अदा करे। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो चयो आहे त वालारेल कश्मीर ख़िते जे अमुन ऐं इस्तेहकाम जो मसइलो आहे। आसिफ ज़रदारी चयो त भारत खां आज़ादी कश्मीरी अवाम जो बुनियादी हक़ आहे। कश्मीरियुनि सां ॿधीअ जे इज़हार लाइ सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में रैलियूं। कराचीअ में निगरान घरू वज़ीर हारिस नवाज़ जी अॻुवाणीअ में मज़ार काइद ताईं रैली कढी वई। हैदराबाद, सखर, लाड़काणो, नौशर फिरोज़, पनो आकिल, बदीन, कोटड़ी, खैरपुर, घोटकी, घारो ऐं ॿियनि शहरनि में बि रैलियूं कढियूं वयूं। कश्मीरियुनि ते थींदड़ ज़ुल्म खे बंदि करण जो मुतालबो। आलमी बिरादरी इसराइल खे लगाम न ॾिनो। मज़लूम फ़लस्तीनियुनि ते इसराइली फ़ौज जी वहशियानी बमबारी जारी। इसराइली हमलनि में शहीद फ़लस्तीनियुनि जो अंग 7000 खां वधी वियो। शहीदनि में 3000 ॿार ऐं 1700 खां वधीक औरतूं बि शामिल। आलमी बिरादरी मज़लूम फ़लस्तीनियुनि जी शहादत ते ख़ामोश तमाशे बणे। JUI जो 3 ॾींहं खां कराचीअ लाइ निकितल सिंध अमुन मार्च मुख़्तलिफ़ शहरनि मां थींदो सागड़ पहुची वियो। मुख़्तलिफ़ हंधनि ते आजियां। मौलाना राशिद महमूद सुमरो चयो आहे त सिंध बदअमनी जे वर चढ़ी वई आहे। असां अमुन जो पैगाम खणी निकिता आहियूं।
इंशाअल्लाह सिंध खे वॾेरकी निज़ाम मां छुटकारो ॾिराईंदासीं। PTI सां हरगिज़ ठाह न थींदो। PTI वारा मौलाना फज़लुर रहमान जे दर ते आया आहिनि। उन्हनि बि सम्झी वरितो आहे त मौलाना खां सवाइ न हुकूमतूं हली सघनि थियूं ऐं न ई ठही सघनि थियूं। गैर क़ानूनी तौर तरसियल अफ़गाननि ऐं ॿियनि परॾेहनि खे वापसि वञण लाइ ॾिनल अल्टीमेटम में बाक़ी 4 ॾींहं रहिजी विया। सिंध पुलिस अफ़गाननि समेत ॿियनि गैर मुल्कनि जी नेकालीअ लाइ का बि हिकमत अमली न जोड़े सघी। कोटड़ीअ में अफ़गाननि जी नेकालीअ लाइ एहतिजाजी मुज़ाहिरो, गैर क़ानूनी तौर तरसियल अफ़गाननि समेत ॿियनि परॾेहनि खे वापसि मोकिलण जो मुतालबो। शहीद जान मोहम्मद महर जे क़ातिलनि जी गिरफ़्तारी लाइ जामशोरे में हैदराबाद यूनियन ऑफ जर्नलिस्ट जे मरकज़ी सॾ ते मार्च ऐं धरनो। सहाफ़ियुनि, सियासी समाजी धुरियुनि तोड़े क़ौमपरस्त अॻवाननि एहतिजाजी मार्च करे धरनो हयो। क़ातिलनि जी गिरफ़्तारीअ जो मुतालबो। अॻवाननि जो चवणु आहे त 2 महीननि खां वधीक अरसो गुज़रण बावजूद सखर पुलिस शहीद जा क़ातिल गिरफ़्तार करे न सघी आहे। जेसिताईं शहीद जान मोहम्मद महर जा क़ातिल ऐं सहूलियतकार गिरफ़्तार न थींदा तेसिताईं एहतिजाज जारी रखियो वेंदो। सिंध जी आवाम जेका आहे इदारनि खे ब्लैकमेल पई करे। सिंध जी आवाम जेका आहे इदारनि खे ब्लैकमेल पई करे। असल में जेको महंगा रेशे वजह सां आयासीं। मां कोन ॻाल्हायां, तूं ॻाल्हाइसि। मूंखे ॻाल्हाइण नथो अचे। ऐं थोरो पढ़ियल आहियां। सिंध पब्लिक सर्विस कमीशन ॿुधाए वाइस स्पेलिंग ॿुधाए हिनखे। हैदराबाद में सिंध पब्लिक सर्विस कमीशन जी हिमायत में एहतिजाज कंदड़ उम्मीदवार अंग्रेज़ीअ जे अल्फ़ाबेट खां बि अणॼाण सवाल पुछण ते एहतिजाज कंदड़ हिक ॿिए खे जवाब ॾियण लाइ चवंदा रहिया। कुझु उम्मीदवारनि त एहतिजाज दौरान घटि पढ़ियल हुअण जो बि एतराफ़ कयो।